हाँ तो मसलो खोले अल्लाह ताला फरमाए तो कुन तो कंजन मखफियन मां हिकिड़ो मखफी खजानो हुस अहिड़ो खजानो जो कंहिंखे ख़बर का नहीं ख़बर हूंदी आहे मखलूक खे ख़ालिक थो चए मां हमेशा खां आहियां ख़ालिक हमेशा खां आहे मखलूक हुई कान हाणे ख़ालिक जे खजाने जी मखलूक खे कीअं ख़बर पवे छो त मखलूक आहे कान का रब थो चए सत्तार हमेशा खां आहियां पर कंहिंखे ढकियां रज़ाक हमेशा खां आहियां पर कंहिंखे खारायां गफ़ूर हमेशा खां आहियां पर कंहिंखे माफ़ फरमायां रब थो चए रहीम अज़ल खां अबद खां आया पर कहते रहम फरमाया जियारी दड़ हमेशा का आया पर कह के जियारिया मारी दड़ हमेशा को आया पर कह के मारिया अल्लाह ताला फरमाए तो मुखे शौक थो फअहबबतु अन उरफा मां रब करीम जे ज़ात बाबरकात के मोहब्बत थी मां रब पाक जो इरादो थी पियो त मां पाण ज़ाहिर कया छा कया पाण तो एड़ो मख्फी खजानो न का शय हुई कान सुञाणे सके न जिब्रील न मीकाईल न इसराफील न इज़राईल का शय कान हुई मलाइका को नहा गिलमान को नहा हुरू को नहू अर्श को नहा कुर्सी को नहीं अल्लाह पाक जी का मखलूक का नहीं 1.25 लाख नबी अब को नहा का शय का नहीं हिकड़ो वाहिद वहदहू ला शरीक रब करीम हो अज़ल खां अबद खां हो हाणे चए थो मां अकेलो आहियां पर मूंखे शौक़ थियो छा थियो ॾाढे तो छा थियो मोहब्बत थी फअहबबतु मूंखे मोहब्बत थी अब हिन नंढड़नि खे तो उथारे छॾियो हिते कढो न छो था वेठा कनि पिया परे विहारो न अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या दस्तगीर जिंदाबाद सला 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 बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो गौर जी ज़रूरत आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमा पोइ मूंखे शौक़ थियो मूंखे मोहब्बत थी मूंखे इरादो थी पियो त मां पाण ज़ाहिर कयां मां पाण खे हाणे पाण ज़ाहिर कीअं करे अहिड़ी शइ ठाहे जेका ॾिसेसि न अहिड़ी शइ पाण पैदा करे जेका सुञाणेसि न सही हाणे रब थो चए मूं पंहिंजे सुञाणप लाइ हिकिड़ो कदम खयो मौला छा कई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा फखलक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात बाबरकात खे ज़ाहिर करण जे लाइ पंहिंजे ज़ात खे दुनिया जे आॾो खोलण जे लाइ मुहम्मद जो नूर पैदा कयो हज़रत हबीब करीम जो नूर पैदा क्यों अल्लाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे ज़ात खे पाण खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मदी नूर ठाहियो सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात लाइ असां जो ईमान आ त अल्लाह ख़ालिक आ मुहम्मद करीम उन जी मखलूक आ चओ अल्लाह ख़ालिक आ मुहम्मद करीम उन जी मखलूक उनखे चइबो आहे जेको पैदा कयल हुजे हाणे अल्लाह ख़ालिक आहे मुहम्मद मखलूक आहे अल्लाह जो पैदा कयल आहे अल्लाह हमेशा खो आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पोइ पैदा कयो आहे पर पोइ त पैदा कई पर कॾहिं पैदा कई उहो ख़ुदि हबीब पाण थो ॿुधाए या रसूल अल्लाह सभु चओ या रसूल अल्लाह साहबी सगुरो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछे तो या हबीब अल्लाह मुखे बुधायो तवा अन अव्वल शैइन खलक़हु अल्लाह ताला क़ब्ल अल अशिया या रसूल अल्लाह मुखे एतिरो बुधायो त जेका अल्लाह पाक जी मखलूक आ उन में तवी भी शामिल आयो मलाइक भी 1.25 लाख नबी भी ज़मीन भी अर्श भी कुर्सियूं भी अल्लाह पाक जो सॼो निज़ाम आ ये सब जो सब अल्लाह जी मखलूक आ मुखे एतिरो बुधायो त सब खां अव्वल अल्लाह कंहिंखे ठाहियो नबी करीम जी ज़ात बाबरकात जवाब थो ॾे अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी ओ सवाल करण वारा सब खां पहिरियां अल्लाह मां मुहम्मद जो नूर पैदा कयो मुंहिंजो नूर पैदा थियो सब खां अव्वल
सही आदम खां चे उन खां भी अव्वल, नूह खां चे उन खां भी अव्वल, हजरत जबरील खां चे उन खां भी अव्वल, हजरत मीकाइल चे उन खां भी अव्वल, अल्लाह पाक जे पाजे अर्श खां चे उन खां भी अव्वल, कुर्सी खां भी अव्वल, लोह खां भी अव्वल, कायनात जे हर शय खां अव्वल, जेके भी मखलूक जा अक़साम हन उन तमाम अक़सामन खां अव्वल। या रसूल अल्लाह जे अव्वल तव्हां के अल्लाह पाक पैदा कयो तो जरूर दिहाड़ो कहिड़ो हो, सन कहिड़ो हो, साल कहिड़ो हो, महीनो कहिड़ो हो, वक्त कहिड़ो हो, घड़ी कहिड़ी ही, आखिर मुद्दत कहिड़ी ही, रब करीम जी ज़ात तव्हां के कंहिं त मौसम में ठाहियो हूंदो। हिन तव्हां जे रालू रायक जे ॻोठ में जलसो थियो आहे, अवां चवंदो बाबा सूमर जी रात ही, आतर जी रात ही, फलाणो दिहाड़ो हो, फलाणी तारीख़ ही, फलाणो महीनो हो, फलाणो सन हो। अवां ॿुधाए था सघो पिया अल्लाह पाक जे हबीब खां पुछो वियो आहे या रसूल अल्लाह अवां जो जॾहिं अल्लाह पाक नूर पैदा फरमायो आहे सन साल कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था सन ऐं साल जो ताल्लुक सिज सां हूंदो आहे, चंड सां हूंदो आहे, सिज उभरंदो आहे, लही वेंदो आहे, ॾींहुं ख़तम थींदो आहे, राति हूंदी आहे, राति ख़तम थींदी आहे, ॿियो ॾींहुं थींदो आहे, 30 ॾींहं थींदा आहिनि, महीनो गुज़रंदो आहे, 12 महीना थींदा आहिनि, साल थींदो आहे, 100 साल थींदा आहिनि, सदी थींदी आहे। इहो सिज चंड जे निज़ाम सां ॿधल आहे। पर जॾहिं अल्लाह पाक मुंहिंजो नूर ठाहियो हो, लम यकुन फी ज़ालिकल वक्त लौहुन वला कलमुन वला शम्सुन वला कमरुन। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजो नूर पैदा कयो हो, उन वक्त में न को आसमान हो, न को ज़मीन ही, न को चंड हो, न को सिज हो। पोइ तव्हां खे टाइम महीनो कहिड़ो ॿुधाया? का शइ कान ही, मुहम्मदी नूर अव्वल पैदा थियो। तारीख़ सन साल कहिड़ो ॿुधाया हुआ? का शइ कान हुई, अज़ली अबदी रब करीम हो त ख़ालिक आहे, उन ख़ालिक जी त ॻाल्हि ई कान्हे का, ॻाल्हि आहे मख़लूक जी। मख़लूक में का शइ कान ही, सभ खां अव्वल अल्लाह ताला मुंहिंजे नूर खे पैदा फरमायो। अल्लाह ये छोकरा थारे से सला 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 बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अजीजो दोस्तों तवज्जो क्यों गौर कयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, रब करीम जी ज़ात जरी मुझे नूर के पैदा फरमायो, हाने मुझे नूर के छो पैदा कई? अल्लाह ताला फरमाए तो फअहबब्तु अन उरफ़, मां के मोहब्बत थी, मुखे ख्याल थो, इरादो थो मां रब करीम जे ज़ात बाबरकात के त पाण ज़ाहिर कया, पंहिंजो तारफ़ कराया। पोइ पंहिंजे तारफ़ जे लाइ मुहम्मदी नूर जोड़ियई। बाक़ी मखलूक काथो ठही? खुदा जो हबीब पाक पाण फरमाइनि था फजालहू अरबात अजज़ा, रब करीम जी ज़ात बाबरकात उन खां बाद में मुंहिंजो नूर पैदा करे, उन मुंहिंजे नूर जा रब पाक 4 हिस्सा कया। घणा हिस्सा था? फजालहू अरबात अजज़ा, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जा 4 हिस्सा कया। पोइ 4 हिस्सा छा थियो? पाण फरमाइनि था पहिरें हिस्से मां मुंहिंजो नूर आहे, 4 हिस्सा थिया। उन मुंहिंजे नूर जे 4 हिस्सनि मां पहिरें हिस्से मां अल्लाह अर्श ठाहियो, 2 हिस्से मां अल्लाह कुर्सी ठाही, 3 हिस्से मां अल्लाह लोह महफूज़ ठाहियो। जेको 4थो हिस्सो बचो, नबी करीम फरमाइनि था उनखे अल्लाह पाक वरी 4 हिस्सा कयो। उनखे रब करीम वरी 4 हिस्सा कयो। जमल ॿियो दफ़ो 4 हिस्सा थिया, हबीब करीम जी ज़ात फरमाइनि था उन ॿिए दफ़े 4 हिस्सनि मां पहिरें हिस्से में अल्लाह आसमान ठाहिया, ॿिए हिस्से में अल्लाह ज़मीनूं ठाहियूं, 3 हिस्से में अल्लाह तबारक व तआला पाणी पैदा कयो। वरी जेको 4थो हिस्सो बचो आहे, सरकार फरमाइनि था अल्लाह पाक खे वरी 4 हिस्सा कयो।
तदरी हाणे ॿियो त टियों दफ़ो चौथो हिसो चार थिया हाणे नो परे से मो अल्लाह जन्नत ठाही ॿिए से मो अल्लाह जहन्नम ठाहियो टे से मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सिज चंड ठाहिया उन खां बाद में जेको चौथो हिसो बचो आहे उनखे अल्लाह पाक वरी चार हिसा कयो हबीब फरमाइनि था जेके वरी चौथो दफ़ो चार हिसा थिया परे से मो अल्लाह पाक ज़मीन ठाही ॿिए से मो अल्लाह जानवर ठाहिया टे से मो अल्लाह पाक पखी पखड़ पैदा फरमाया वरी जेको चौथो हिसो बचो आहे उनखे अल्लाह पाक वरी चार हिसा कयो उन चैन सन करण खां बाद में परे से मो अल्लाह पाक जिन्न ठाहिया ॿिए से मो अल्लाह पाक मलाइक ठाहिया टे से मो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू हुरू गिलमान पैदा फरमाया वरी जेको चौथो हिसो थियो आहे उनखे अल्लाह पाक वरी चार हिसा कयो आहे इहो हिसा थींदा विया मखलूक पैदा थींदी वई या एॾी त ॾिघी हदीस आहे जो मां बयान नथो करे सघां पियो पाण आख़िर में फरमाइनि था कुल्लुल खलाइक मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह ॿुधण वारो ॿुधी छॾियो सारी मखलूक मुंहिंजे नूर मां मुहम्मद अल्लाह जे नूर मां सारी मखलूक मुंहिंजे नूर मां चओ चओ सारी मखलूक मुंहिंजे नूर मां केर थो चवे नबी पाक यानी मुंहिंजे नूर मां रसूलुल्लाह जे मुहम्मदी नूर मां सारी मखलूक अल्लाह ताला पैदा फरमाई उन खां बाद में वरी मुस्तफ़ा जे नूर खे अल्लाह ताला पंहिंजे नूर मां पैदा फरमायो मुंहिंजा दा ठटे ॾे मुंहिंजी तकरीर ही मां इहा मौज़ू मुंहिंजो इहो हो इन ते ॻाल्हायमि इहा हदीस जो ॿुधायमि त सारी मखलूक नबी करीम जे नूर मां ऐं नबी करीम अल्लाह जे नूर मां हिकिड़े वहाबीअ चिठी लिखी चई सही तव्हां जेका हदीस था ॿुधायो इन मां जा त मालूम ईअं थो थिए त अल्लाह खुटी पियो बस कयो बाबा बाबा कीअं खुटो चई ॾिसो रुपए में पैसा 100 घणा साईं छा तव्हांजे मुल्क में 100 पैसा न आहिनि छा आहिनि न पोइ चओ न रुपए में घणा पैसा अॻे असां वारे ज़माने में रुपए में आना हूंदा हुआ 16 ठीकु आहे न साईं रुपए में पैसा 100 मूंखे थो चए ॾिसो 100 पैसा आहिनि न उन मां हिकिड़ो पैसो कढिबो ठीकु आहे न साईं त जेकॾहिं हिकिड़ो कढिबो त थी पवंदा 99 बाबा बसि त कयो यार हाणे चओ त खणी दुआ घुरां पोइ अहिड़ी फशरी वारो जलसो त मां कोन कंदो आहियां सुकून सां ॿुधंदव त ॿुधायां पाण में ॻाल्हियूं कचहरियूं तवजो कोन कंदो त पोइ मां छा तव्हांखे अर्ज़ु कयां महिरबानी करे थोरो आराम सां 2 मिंट वेहो सुकून करे तव्हांखे घणो कोन थो सीड़ायां थोरो थो तव्हांखे विहारियां बसि त कयो न भला वरी कीअं ईंदे छो भला कसम खयो अथमि छा ॿीहर न अचण जो या तव्हां कसम कयो त बसि वल न ॾे लूं खां दोस्तो हाणे हुन हमरा चयो सही तव्हां था चओ त अल्लाह जे नूर मां नबी जो नूर निकितो ठहियो त पोइ अल्लाह माना मिसाल 100 पैसा हिकिड़ो पैसो कढी छॾियोसीं त 99 थी पिया रुपयो त खुटी पियो न माना अल्लाह जे नूर मां नबीअ जो नूर जो कढियो त पोइ नबी जे नूर निकिरण खां पोइ अल्लाह त अधूरो थी पियो मुंहिंजो मां जो ॾोह कोन्हे अबा तोखे पढ़ायो उस्तादनि अहिड़ो अधूरो आहे जो तूं अल्लाह पाक खे माज़ अल्लाह अधूरो थो ठाहे ॻाल्हि हाणे ॿुधो त रुपयो 100 पैसे जो नालो आहे जे 99 पैसा हूंदा त बि रुपयो न आहे ईअं न था जे 100 पैसा आहे त बि रुपयो न आहे कोन था सम्झो जे हिकिड़ो पैसो खुटल आहे त बि रुपयो न चइबो जे हिकिड़ो रुपयो वधियल आहे त बि रुपयो न चइबो छाजे करे त 100 हुनजी हद आहे हिक खां शुरू थियो 100 ते पूरो थियो हाणे जेका शइ महदूद आहे जंहिंजूं हदूं ठहियलूं आहिनि उन मां का शइ कढबी त खुटी पवंदो ॿी शइ विझबी त वधी पवंदो ईअं न साईं छो त महदूद आहे ईअं न साईं बराबरि 100 मां पैसो कढबो त खुटी पवंदो पर जे ॿियो 100 में पैसो ॻाल्हाइबो त वधी पवंदो हाणे ओरलालू राय कवारा तव्हां ॿुधायो त अल्लाह जी हद आहे ॾाढे ॻाल्हि 2 माइल 100 माइल 1000 माइल नूर मण 10 मण करोड़ मण अल्लाह पाक जी हद आहे ला हद लहू वला मिसल लहू वला निद लहू वला जिद लहू वला शरीक लहू अज़लियुल अबदियुल सरमदियुल ला शरीक लहू
असा अहले सुन्नत व जमात जो जे रब ते ईमान आ उन हद को अल्लाह हद का पाक आ न खुदा जी इब्तिदा है न खुदा जी इंतहा है न खुदा जे साजड़ा न खुदा जे खाबड़ा न खुदा जे तहता न खुदा जे फौका न खुदा जे यमीना न खुदा जे शिमाला खुदा पाक जी ज़ात बाबरकात तमाम क़ुयूदात का तमाम हुदूदन का पाक आ पो जेका ला महदूद शया ला महदूद ज़ात आ उनके शय बसी को न चवंदासे पो ला महदूद रब जे फैज़ वारे नूर मां जेकॾहिं मुहम्मदी नूर निकतो जंहिंजी हद काने उन मां मुस्तफ़ा जे नूर निकरण खां पोइ खोटी ईंदी कान का। ऐं ॿिए नंबर में नूर खे खोटी नाहे ईंदी, नूर खे खोटी ॾिसो अवां हिते न ॿी आने जी मेणबती खणी हिते ॿारियो बाबा मेणबती खणी हिते ॿार मिसाल अवां हुनखे माची सॼी तिली हई मेणबती हिते रखियव उनखे तव्हां ॿारियो हाणे उहा मेणबती ॿरे थी हज़ार मेणबतियूं ॿियूं खणी आ उन मां दुखाईंदो ॿारींदो वञ दुखाईंदो ॿारींदो वञ दुखाईंदो ॿारींदो वञ मूंखे सच ॿुधाए त हुन पहिरीं मेणबतीअ जो नूर खुटंदो खुटण खपे 100 ॿरी वियूं 1000 ॿरी वियूं उन मां निकितियूं त मुजादा ॿियनि खे बि मुजादा एतिरो सारो जो हुन मां मावाद खज़ानो निकितो आहे उहा खुटी पवे पर कान खुटंदी छो त इहो नूर आहे रोशनी आहे पर यार इहा वरी बि मुहताज आहे धागे जी मेण जी धागो सड़ी वियो ख़तम थी वेंदी मेण सड़ी वई ख़तम थी वेंदी जेसीं ताईं हिन में धागो आहे मेण आहे त इहा कान खुटंदी। हे मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजो रब मेण वारो धागे वारो नूर न आहे अल्लाह नूर समावात अर्द अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे पाक कुरान में फरमायो आ त मां अहिड़ो त रब नूर आहियां जो ज़मीन नूर कयो वेठो आहियां आसमान नूर करे छॾिया अथव। इते अल्लाह नूर समावात मां मुरादा मुनव्विर समावात वल अर्द अल्लाह ताला नूर कंदड़ा मुनव्वर कंदड़ा रोशन कंदड़ा आसमान के भी त ज़मीन के रब करीम जो एड़ो अज़ली अबदी कदीम नूर आ जो हिकड़ो मोहम्मद रबिया खुदा ताला फरमाए तो मां कायनात पांजे नूर मां पैदा कया मुझे नूर में खोटी कान ईंदी। अरे असा जो सिंधु दरिया हुआ उन मां राइस कैनाल निकतो आ दादू निकतो आ मुजादा नारो निकतो आ मीरवाह निकतो आ रोड़ी कैनाल निकतो आ तब दरिया को न तो खुटे पियो सदाई पियो तो वहे असा जे अपन डाडन परनान खा कई वाह वही वा पर दरिया वरी भी दरिया हुआ। अरे जेके वाहन खोटण सा दरिया न तो खुटे तो मुस्तफा जे नूर पैदा थण सा अल्लाह जो नूर चो चो अल्लाह जो नूर वहाबन जो को अल्लाह शायद 100 पैसे वारो आ जह अल्लाह ते ईमान थन तहजी हद 100 पैसा है हिकड़ो पैसो करते हिनन वारो अल्लाह 99 थो वनी बचे खुटी थो पवे। असा अहले सुन्नत जो अकीदो असा जो अल्लाह अज़ली अबदी रब करीम आ असा जो कदीम रब्बा जह रब करीम जे ज़ात बाबरकात के हद काने खुदा ला महदूद